वर्जिश करण सां सिहत जे फ़ाइदनि खां त केर बि इनकार नथो करे सघे। जिस्म खे हरकत ॾियण सां चुस्त ऐं फुर्त रहण समेत ज़हनी दबाव खे वॾी हद ताईं घटाए सघिजे थो। इसराइली माहिरनि जो चवणु आहे त न रुॻो एतिरो पर वर्जिश करण सां कैंसर जा ख़तरा बि 70% ताईं घटाए सघिजनि था। तलबीब यूनिवर्सिटी जे माहिरनि जो चवणु आहे त तेज़ घुमण, भॼण, पंधु करण, साइकिल हलाइण ऐं ॿियनि अंदरीं उज़वनि वारी वर्जिश करण सां ग्लूकोज़ लेवल घटिबी आहे ऐं जिस्म में मौजूद कंहिं बि हंध वारी कैंसर खे तवानाई नाहे मिलंदी। पहिरीं तजुर्बे में जिस्म अंदर कैंसर जे फैलाव ते गौर कयो वियो, जंहिं लाइ कुअनि में अहिड़ा सेल छॾे उन्हनि खे वर्जिश कराई वई त उन्हनि में कैंसर फैलजण वारो अमल घटि ॾिठो वियो। ॿिए मरहले में 3000 खां मथे माण्हुनि जे 20 सालनि जी डेटा खणी उन्हनि में वर्जिश खां अॻु ऐं पोइ जी सिहत जो जाइज़ो वरितो वियो। तहक़ीक़ में शामिल प्रोफेसर कार्मिट लेवाई जो चवणु आहे त तारीख़ में पहिरियों भेरो वर्जिश ऐं मेटास्टेसिस विच में लाॻापा ॾिठा विया आहिनि, जंहिंजे करे कैंसर रत जे ज़रिए जिस्म जे हिक उज़वे खां ॿिए उज़वे ताईं मुंतक़िल थींदी आहे। माहिरनि जो चवणु आहे त वर्जिश करण सां जिस्म मिठाण जज़ब करणु लॻंदो आहे, जंहिंजे करे मेटास्टेसिस जो अमल सुस्त थिए थो ऐं अहिड़ीअ रीति कैंसर जे फैलाव जा ख़तरा 70% ताईं घटिजी वञनि था।